ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान मुस्लिम लीग जी नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ दुबई रवानी थी वई आहे। मरियम नवाज़ पीर नवाज़ शरीफ़ ऐं ॿियनि घर भातियुनि सां ईद मल्हाईंदी। मुस्लिम लीग नून जो क़ाइद नवाज़ शरीफ़ अॼु राति दुबई पहुचंदो, जॾहिं त नवाज़ शरीफ़ जी सऊदी अरब में अहम मुलाक़ात लाइ मरियम नवाज़ बि साणुसि गॾु हूंदी। अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ दुबई रवानी थी वई आहे। मरियम नवाज़ पीर नवाज़ शरीफ़ ऐं ॿियनि घर भातियुनि सां ईद मल्हाईंदी। मुस्लिम लीग नून जो क़ाइद नवाज़ शरीफ़ अॼु राति दुबई पहुचंदो। नवाज़ शरीफ़ जी सऊदी अरब में अहम मुलाक़ात लाइ मरियम नवाज़ बि साणुसि गॾु हूंदी। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ दुबई रवानी थी वई आहे। मरियम नवाज़ पीर नवाज़ शरीफ़ ऐं ॿियनि घर भातियुनि सां गॾु ईद मल्हाईंदी। मुस्लिम लीग नून जो क़ाइद नवाज़ शरीफ़ अॼु राति दुबई पहुचंदो, जॾहिं त नवाज़ शरीफ़ जी सऊदी अरब में अहम मुलाक़ात लाइ मरियम नवाज़ बि साणुसि गॾु हूंदी।